ओ भेनरुन जो हक खाइण वारा, ओ न्याणियुनि जो हक खाइण वारा, न्याणीअ जो अशो मथो दियो। भेण पंहिंजे हक जे लाइ हिक हिक खे वते थी दाऊं ॾींदी। अधो हाजी साहब हक खाई वियो, हिसो नथो ॾे, बनीअ ते कब्ज़ो कई वेठो आहे, पैसा नथो ॾे। भेण हक थी घुरे त भाणेजनि सां ॻाल्हायो ई ख़तम। छो मुझा भाणे जाई ना हो, मुखे तव्हांजो मुंह ही नथो वणे। पर जेकॾहिं चवई त मामा दबे खाओ भले असांजो हक़, त पोइ त भाकुर पाइजे न भाणेजनि खे, पोइ त भला न। पर जेकॾहिं भाणे जा अम्मा जो हिस्सो घुरनि त पोइ भाणे जा वणनि। मुसलमानो ॿुधो, मां हे वाइदनि में लफ़्ज़ चवंदो आहियां, पाण पाड़े जा हूं तर जा हूं, मां चवंदो आहियां त मुसलमान सॾाइण सोलो आहे, पर मुसलमान बणजण, इंसान सॾाइण सोलो आहे, पर इंसान बणजण ॾुखियो आहे। टियों चौथो ॾींहुं मां जेके लफ़्ज़ पढ़िया क़ुरान पाक मां, उनमें हज जो बयान आहे ऐं महीना ऐं मौसम भी कहिड़ी थी हले। हा मौसम कहिड़ी थी हले, हज जी हले थी। टियों चौथो ॾींहुं हिकिड़ो हाजी साहब वियो भले पार, पोयों पाड़े वारे जा के 19,000 हुन ॾे हुया। चैसे अल्लाह से तोखे नवाज़ियो आहे, तूं त करोड़पति आहे, मां मिसकीन आहे, ग़रीब आहे, तूं त हलियो वेंदे, मां बचड़नि सां ईद कयां, 19,000 मुंहिंजा अथई। हाजी साहब चवे सो तकड़ त कोन्हे, मां वञा थो त मोटी त ईंदुमि पोइ ॾींदो मां। छा थो चवे, बाबा तूं करोड़पति आहे, तुंहिंजो त हज बि थी वियो, तुंहिंजी ईद बि थी वई, पर जंहिं ग़रीब जा पैसा फाथल थी, ग़रीब जी ईद न थी, त पोइ इहो हज। अवा तूं त वञी भले पार पाते, रब तोखे घुमाए, पर जंहिं ग़रीब जा पैसा तो वटि 19,000 उन ग़रीब खे ॾिनियूं आहिनि, त उहो बि ईद। असांखे इहा शइ न खपे। मुरासदुल्ला खोड़ो साहब मिसाल ॾींदो आहे, हाजी साहब वियो पोइ मोटी आयो त दुकान वारे खे चए मुंहिंजो रजिस्टर खोल, कर्ज़ खोल। हुन ॾिठो त पैसा मिलंदा, चए छड़ो फ़क़ति हाजीअ जो लफ़्ज़ मिलाए छॾे, त बाक़ी पैसा उहे पोइते थी पैसा। असां वटि सूरत हाल इहा थी वई आहे। अल्लाह से चल हया नसीब करे। कार साहब वीचारे ॾुख जी ख़बर ॿुधाई वेठासे, हाजी इमदादुल्ला साहब हुया, कार साहब वीचारे ॾुख जी ख़बर ॿुधाई। चए साईं हे जेके मदरसे जा मिलिया पैसा, मदरसे जो सामान हो, अल्लाह अकबर। चए साईं गाॾी त फुरे विया, मोबाइलियूं त खसे विया, गाॾियूं बि थी वेंदियूं, मोबाइलियूं बि थी वेंदियूं, पर क़ुरान पाक जे हाफ़िज़ खे लाहे बेइज़्ती बि कयूं, धक बि आहियूं। हा वाह साईं, पोइ तूं छा थो सम्झे, जेकॾहिं असां क़ुरान वारे खे रंजायूं था, त तूं छा थो सम्झे असां आबाद थींदासीं। कुझु सख़्तु तकीर कयां या मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे वञा, जो ॿुधाए त यार कुझु। हा वाह साईं, सख़्तु तकीर कयां तो पोइ सॼो साल हां सड़े थो। हवा पोइ वरी चवंदा हो दोस्त चवंदा त साईं मोर साहब ॻाल्हियूं अहिड़ियूं कयूं जो हां ठरे नथो, क़ुरान वारा मारा खाइनि, बेइज़्ती थिए, मदरसे ख़ैरात वारो पैसो वञे, पर कुशऊं अल्लाह से इंशाअल्लाह बाज करे। आमीन चओ। मौसम हज जी हले थी पई, मां तफ़सील ॾे न वेंदुमि। साईं असांजो नौजवान आलिम दीन आहे साईं मौलाना सफ़ीउल्लाह साहब, इन करे मथे विहारियोमांसि, तव्हां अचो, ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ु रखंदुमि। ख़म्स ते मुंहिंजे पुट जी शादी बि आहे, पोइ जेके पुट पढ़ायूं वेठा हो उन्हनि खे इन्हनि खफ़नि जी ख़बर बि, हा उनखे न खफ़नि जी ख़बर बि। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के पाक मदीने पाक जो जेको शान मकाम बयान फरमायो आ, भला माण्हू भले पार पाता, हज ते पाता, के अमीर हुंदा के गरीब हुंदा, पर अल्लाह साईं उन्हनि जी दुआ ॿुधी रब पाक उते उन जाइ ते पहुचायो। पर बुधो मुसलमानो,
लिखियो पियो आहे सीर जे किताबनि में हदीस पाक में लिखियो पियो आहे तवज्जा कर मता माण्हू नाराज़ थियनि मां जुमिलो चवंदो रहंदो आहे हज उन जो क़बूल पवंदो आहे जंहिंजो पैसो हलाल वारो चाचुम थोड़ो ॻाल्हि आहे हज उन जो क़बूल पवंदो जंहिंजो पैसो हलाल वारो उमरो उन जो क़बूल पवंदो जंहिंजो पैसो हलाल वारो अञा टियों बि जुमिलो चवां थो कुर्बानी बि उन जी थींदी जंहिंजो पैसो हलाल वारो छा चयुमि जंहिंजो पैसो न्याणियुनि जा पैसा खाई करे हज ते वञे त हज न थींदो ख़ैर पर सॼी आलमनि सां भरी पई आहे पुछा कयो आवा ओ मुसलमान तवज्जो कर न्याणियुनि जा पैसा खाई हज ते वेंदो त हज क़बूल न पवंदो भेनर वेचारियूं रोअंदियूं रहंदियूं वतंदियूं हाजी साहब के भले पार जो शौक़ आहे भेण खे हक़ नथो ॾे त हज क़बूल न पवंदो ॻाल्हियूं मां चरे जूं मिड़े थोड़ियूं अणायूं हूंदियूं अथव आवा मां चरे जूं मिड़े ॻाल्हियूं अणायूं हूंदियूं आहिनि ओ मुसलमान तवज्जा कर इस्लाम फ़क़त कलमे पढ़ण जो नालो न आहे मुसलमान थियण जे लाइ शर्त बि आहिनि ये खैरपुर जे भीलन के भी छह कलमा यादन पो मथे दिया आवा खैरपुर जे भीलन बागन के ब टे कलमा यादन पो ज़बान सा कलमे पढ़न जे करे बस नन्ना मुंडा सुना कलमे पढ़ंदड़ मुसलमान तवज्जा कर जेसतानी दिल वारो टुकड़ो साफ न आहे तेसतानी असांजो अमल बेकार वा अमलो अल्लाहु अकबर तवज्जा तकंदो मां हे जुमलो चवंदो रहंदो आहियां न्याणी घर में जुआन वेठी आहे छो मथो थियो पीउ माउ खे परवाह न आहे तोखां थो ॿुधा तोखां पुछा थो कयां ॿुधाए त इहो हज कहिड़ो वा न्याणीअ जो अशो मथो थियो भेण पंहिंजे हक़ जे लाइ हिक हिक खे वते थी दाऊं ॾींदी अधो हाजी साहब हक़ो खाई वियो हिसो नथो ॾे बनीअ ते कब्ज़ो कई वेठो आहे पैसा नथो ॾे तोखां थो पुछा कयां भेण वते थी दाऊं ॾींदे इहो हज कीअं थींदो हज जो सवाब कीअं मिलंदो अलाए जो परेशान थी विया मां लांत में हेठि मां वॾे रोड ते लही ईंदुमि थोरी जो पुल जे हेठो मदरसो आहे न पुल तां था हलूं वराणो फिरी ईंदासीं हवे मदरसो आहे पुल जे हेठो वराणो फिरी ईंदासीं पर मां ॾुख जूं ॻाल्हियूं अर्ज़ु करण थो चाहियां अल्लाह सही शल समूरनि खे भले पार जो दीदारो नसीब करे आमीन च पर यादि रखजांइ व्याज जो पैसो वात हज कोन थींदो छा चुमे मूंसां ॻाल्हाईंदो व्याज जो पैसो आहे हज कोन थींदो हज बि कोन थींदो त कुर्बानी बि कोन थींदी चवे थो बाबा कुर्बानीअ वारे जानवर जी खल लाहि बि आहे रब राज़ी थींदो आहे जेका माण्हुनि जी खल लाथई त हुन जे लाइ छा थो चवे हा चुप त कयो तालिबो न हा तालिबनि सां कुझु न कर बाबा थोरो चुप करे आवा कुर्बानी वारे जानवर जी खल लाथई रब राज़ी थियो हे जेका माण्हुनि जी खल लाथई महबूब मुस्तफा करीम सैया छा फरमायो अल खल्क़ु अयालुल्लाह मखलूक अल्लाह जी आकया मखलूक पो तव्हां जो मुझे आके मुझे पुटन सा मुझे घर सा सही न हलंदो पो मुखे वणंदो कोई आवा मुझे बच्चन सा जेकरे को सही न हलंदो दुखाइंदो ईज़ाइंदो मुखे न वणंदो जेको अल्लाह जे मखलूक के ईज़ाइंदो बुधा तो वो अल्लाह के कीअं वणंदो मुझे पुटन जी गिला कंदो मिसाल तो मां पाण ते ॾियां पो मुखे वो ऐं पाण सॼो ॾींहुं शाह हुसैन होटल ते वेही करे जेके मोलनि खे गारी था ॾियूं पोइ उहो रब खे वणंदो आवाज़ अधु कट चांहि ते थोरो रोड को लथो आहे मां आवा अधु कट चांहि ते सो बि उधारो कट 2 कलाक इलाज कंदे पोइ मिलंदुसि अधु कट
पो जो वेही करे मूड़न ते शाह हुसैन ते वेही मोलुन के गारियूं दे पो तोखों तो पुछा कया हे कुरान तुजो मुंजो आ कि न कुरान अल्लाह इल्ला नानु नज़लना ज़िक्र व इल्ला लहू लहाफ़िज़ून। अल्लाह पाक कलामुल्लाह नाज़िल फरमायो आहे हिफ़ाज़त जो ज़िम्मो भी अल्लाह पाण खयो आ। ओ कलमे पंदर मुसलमान अल्लाह जे मखलूक सा भलो हलंदो कर महबूब जा लफ्ज केड़ा लिखया पिया थी इरहमू मन फिल अर्ज़ यरहमुकुम मन फिस समाए। जे करे चवे तो अल्लाह जी ज़ात तो ते रहम करे मुझे जुमलन के नोट कंदो हल जा अल्लाह जी ज़ात तो ते रहम करे त तू अल्लाह जे मखलूक सा भलो हल अल्लाह जे मखलूक ते रहम कर मखलूक जे मता रहम कंदे अल्लाह तो ते पान रहम करण फरमाईंदो। भेण थी हक घुरे त भाणे जन सा ॻाल्हाओ ई ख़त्म जागो दा हा बस भेण हक थी घुरे त भाणे जन सा ॻाल्हाओ ई ख़त्म छो जी मुझा भाणे जाई ना हो मुखे ता जो मुंह ही नथो वणे पर जेकरे चवई त मामा दबे खाओ भले असा जो हक त पो त भाकुर पाईजे ने भाणे जन के पो त भला न पर जेकरे भाणे जा अम्मा जो हिस्सो घुरन त पो भाणे जा वणने ओ भेनरुन जो हक खाइण वारा ओ न्याणिन जो हक खाइण वारा यार जिम्मेवारी सा चई थो वञा दुनिया रंज रहे या राज़ी रहे दुनिया रंज रहे या राज़ी रहे दुनिया गारियों दे या पोयों तारीफ करे कुरान जी आयत पढ़ियो तो वञा सही सफीउल्लाह को तमा तस्दीक करायो रब तो फरमाए ज़कर मिसलु हज़िल उनसयैन अल्लाह तो फरमाए पुट जो भी हिस्सो वा त न्याणीअ जो भी हिस्सो वा। सिंधड़ी अंब चोर सा अंब ये पान खण जाए बाकी जेके फरनी न उहे दी जाए भेण के हेड़े सिधो वन जाए जन्नत में अलाए छा चुप चूंड ते अंब पान खण जाए जेके फरनी न उहे दी जाए भेण के पो मर जाए त जिब्राइल को बे अग में जन्नत में टपी वन जाए टपी काथो नंदियों नंदियों नौजवान खजू पान खण जाए किरंदड़ फसुलन का भी वडियूं कुरारियूं खजू दी जाए भेनरुन के पो तू सिधो वन जाए धू जन्नत में ई हला जी हला तो बिया थोड़ो फिरा मजा गला आवाज है असा वरी छा सोचवा हक न्याणिन सियाणन जा खाई पो जुम्मे वारे ॾियारे मस्जिद वारे पेटी में 10 रुपया ॾिना से बस सब राज़ी पाज़ी हेड़े सदक वञाए 10 ते तुझो कम कोन थींदई कुरान तो चवे हिस्सो ॾे छा ओ मुसलमान मां त कुरान जी आयत पढ़ी मैं रब तो फरमाए पुट जो भी हिस्सो वा त न्याणीअ जो भी हिस्सो वा छा पढ़ियो तव्हां हाफ़िज़ भी आयो लिज़कर मिसलु हज़िल उनसयैन पुट जो भी हक आ त न्याणीअ जो भी शामिल लिखियल आ ॾाढा शामिल लिखियल आ मां छा पढ़ियो में पो जॾहिं कुरान जी आयत पढ़ियमि त पो छो चवंदा हो त असांजे ॻोठनि में न्याणियुनि खे ॾियण जो रवाज ई न हो इन मुलनि असांजे घरनि में जहिड़ा वेठा आहिनि हा वा अच्छा खाइण जो रवाज हुयो बाक़ी ॾियण जो रवाज ॿुधा इन्हनि तकीरुनि जे करे चङा भला घुराइण बि छॾे ॾिना हाणे मां कहिड़े वटि कूड़ हलां त सभु जन्नती हो जन्नत जो प्लाट बि तव्हांजो आहे तव्हांजी मर्ज़ी आहे कंहिंखे उते हिसो ॾियो न ॾियो कंहिंखे भित कढण जो न ॾियो मां छा कयां क़ुरान साम्हूं आहे ज़मीर थो चवे जेकॾहिं क़ुरान लिकाईंदो त क़यामत में असां मुल्ला बि मोचड़ा खाईंदा हा वाह ज़मीर लिकाईंदो त क़यामत वारे ॾींहुं असां बि ओ मुसलमान तवज्जा कर नाराज़ न थींदो कर तो मौलवी असांजे घरनि में झेड़ो था वजन अल्लाह जाने तो असां तव्हांजा सजण तव्हांजा ख़ैर ख़्वाह इन तरह जी ॻाल्हि तो कयां ॻोठ जो नालो साईं सफीला न ॻोठ जो नालो न ज़ात जो नालो टेपरी जो तुम पतर ॾींहं राति माण्हू घुमे फिरे थो टेपर जो तुम ऐलान कियो त साईं अब्दुल्ला भाई साहब पातो आहे मगरिब खां बाद में वाइज़ थींदो
ऐलान करे बीठो त हमरा वडेरे जो माण्हू आहे हाफ़िज़ खे वठी वियो मां त सम्झी में असां बि इहा ॾाढी रोड ते अची न कई आहे न हाफ़िज़ साहिब वयो त तकिड़ो तकिड़ो पर मोटी आयो त थोरो ॾिसां त हाफ़िज़ घबरायल आहे असां ग़रीब मुला छा कयूं तव्हां चवंदो न ॾींदो त बि परेशान हा वाह महीने में मिसाल को 500 ॾींदो आहे को 200 ॾींदो आहे भो इहो त बाबा जेकॾहिं हक़ु सचो चवांसि 200 500 बंदि थियनि त बि असांजे लाइ वेल वरी हाणे रहंदो कंदो खलनि जी मौसम आहे बाबा जेकॾहिं कुझु चऊं त खल बंदि कयो आहे त असांजे लाइ बि वेल हाफ़िज़ साहिब मोटी आहे मुंहिंजा हाफ़िज़ साहिब तुंहिंजे घुमण खे कुझु मां बि सम्झी आहियां पर तूं ॻाल्हि खोले कंदे चएसि तूं लौड में न चवंदे मां चयो न चवंदोमांइ चएसि वॾेरे घुरायो ते कहिड़ो मोल साहिबु आयो आहे चयो अब्बासी आयो आहे ठेड़ीअ वारो चेड़े तव्हांखे घुराईंदे मज़ो थो अचे छा चएसि का उबेद तुंहिंजो लौड हिन खां वधीक थो हले बसि सम्झियो तव्हां मोॾे ॾिसो ते तव्हांखे घुराईंदे मज़ो थो अचे त क़ुर पाक ॿुधाईंदो आहे अबे अमा जे लाइ असां ख़ैरात थियल आहे चए 2-3 महीना मस थिया आहिनि अॻु में बि घुरायो हुअसि उते नियाणियुनि जा हक़ ॿुधाए वियो पोइ हुन खां को नियाणीअ बजरे बि वरिता केलनि जा घणा हाणे हिन दौर में तूं छा थो सम्झे 50 रुपए जी चांहि माण्हू ॿिए मूं कढे अहिड़े कुराड़े मूं जो बजरे बि निकिरंदा इहो मूंखे दुआ ॾींदो नथा ॻाल्हायो हा भाई इहो दुआ ॾींदो ओ उनखे चए त हिन भेरे चइजोसि नियाणियुनि जा हक़ ओ तालबो ओ बाबा न पोइ हुन चयोसि नाराज़ न थियो जीअं चवंदो मांसि न त मौज़ू इहो खणंदो तव्हां छॾे ॾियो साईंअ खे तव्हां छॾे ॾियोसि चए बाक़ी जेकॾहिं नियाणियुनि जा हक़ ॿुधाए हाफ़िज़ खे चए पोइ तुंहिंजो ख़ैरु हाणे छा कयूं शराबी था चवनि त शराब ते मोल साहिब वारा वाइज़ न कनि पर हाणे शराब पुराणो नशो हाणे नओं नशो थो खपे आईस नथा ॻाल्हायो छा थो हले आईस हो इहो शराब हीरो ने पुराणो ग़रीबनि जो नशो हाणे आहे ज़मीनदारनि जो नशो चवंदासीं हक़ त भत थिए थो जिड्रो अवाई न चवंदासीं हक़ त भत थिए थो दुरूद शरीफ़ पढ़ो बसि तव्हां ई परेशान थी विया अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लिम अलैहि ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान अल्लाह तोखे हज कराए असांजी दुआ थी पर यादि रखजांइ व्याज जे पैसनि सां हज न कजांइ व्याज जे पैसनि सां हज न कजांइ व्याज जे पैसनि सां कुर्बानी न कजांइ नियाणियुनि जे हक़नि वारे पैसनि सां हज न कजांइ भेनरुनि जे हक़नि सां हज न कजांइ ग़रीबनि मिस्कीननि जी रत चूसे करे हज न कजांइ 20-25 लख ख़र्च कंदे हेॾे मखलूक वारे वेंदे कहिड़े मुंहं सां हज ते वेंदे तव्हां चवंदो त मोल साहिब अला जा हाजिन जे ख़िलाफ़ न हराम जो पैसो न हा मस्जिद में भी हराम जो पैसो न दी जाए मदरसे में भी हराम जो पैसो न दी जाए बुधो ज़ुल्हज मथो शुरू थियण वारो आहे ग़ालिबन सुभाणे ज़ुल्हज जी पहिरीं तारीख़ या कुर्बानी शुरू थी वेंदी कुर्बानी पर पाण वटि ॿियो रवाज आहे 5 ढोर पाले खपाईंदो पर हिकिड़ो हिसो पंहिंजो अब 5 ढोर खपाए 4:30 पौणे 5 सवा चई विया भला पोइ हिकिड़ी पती करियां सही हालात कुछ ठीक न छो त शोहारा अञा न विकिया न हे जो विकियई ढोर कुरानी हाणे मां बि रोड तो कुछ कलोड़ की मां बि कया भला छा कया हे जो 5 लखे ढोर विकियई 5-6 ढोर विके इन मोतो के पतीअ जेतिरा पैसा या अल्लाह सां ठगी न हलंदा ओ मुसलमान तवज्जो तकर चौथ इंशाअल्लाह यार दुख थींदो असां जे खैरपुर के व्याज ने तबाह करे छडियो आ गारियूं त मां खाईंदम तव्हां छो था परेशान थी आवा असां जे खैरपुर के व्याज ने तबाह करे छडियो घरनि जा घर तबाह थी विया हे कलामुल्लाह मुंहिंजे साम्हूं आओ दुख सां जुमलो तो चवां घर भी माण्हुनि जा खपी विया केतिरनि जायुनि ते नियाणियूं खपायूं तॾहिं बि पैसनि मां जान न छुटी केॾो मां ग़लति थो चवां
पर पोइ वठण वारे खे केरु चवे त जॾहिं वरितो ही त कंहिंखां पुछा कई हाँ हाणे जो पर्चियूं थो लिखे त बोल साहब व्याज ते ॻाल्हाए मुंहिंजो कुझु न बचियो आहे पोइ वठण वेले तोखे कंहिं क़ुरान ॾिनो अवल त मोचड़ा हणजनि व्याज वठण वारे खे मां तकीर बंदि कया तव्हां बि परेशान था थियो अलाए छो अवल मोचड़ा कंहिंखे वे छोकिरा कंहिंखे ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान महबूब जी हदीस मुबारक ॿुधायूं थो वञा को रंज रहे या राज़ी रहे महबूब फरमायो जे रुपयो बि व्याज जो खाधो ॼणो सगी माउ सां ज़िना कयईं बचो सगी माउ सां ज़िना करण वारे जो ईमान काथे बचंदो बच जाए व्याज खां बच जाए व्याज खां बच जाए व्याज खां वक्त नाए मां तफसील सां बयान कया अल्लाह जो वास्तो तो भले पार वञ जाए कुर्बानी कजाए पर व्याज जो पैसो न हुजे कुर्बानी कजाए पर मुशरिक जो हिस्सो ॻाल्हाए कंहिंजो मुशरिक छाखे चइबो आहे जेको वाणे जी दुकान तो सौदो खणे सुबह शाम वायदा था ॿुधो इहो बि व्याज में शामिल हाँ व्याज में शामिल बुधो मुसलमानों मां अर्ज़ कयूं थो वञा अल्लाह जो वास्तो आहे दिलि ॾुखंदी आहे महबूब जेके लफ़्ज़ चया उहे ज़ार बीठा थी बात हे बि जुमिलो चवंदो आहे व्याज खाइण जे करे ईमान त हलियो वेंदो आहे पर ग़ैरत बि हली वेंदी आहे 30,000 वारी असां मोटर साइकिल ॿियनि खे ॾेखारण जे लाइ 60 में खणंदासीं ख़बर पएसि त मां सुञो न आहियां अञा ॻाल्हि हले थी ॻाल्हि त हले थी पोइ छा होसि हिन ते कढ आई पोइ 60 जे लाइ काॾे भॼी वए इशारा त सम्झो था अलाए नथा सम्झो नालो थिए पर दीन इस्लाम हलाल वारो नालो ओ मुसलमान तवज्जो कर ज़ुल्हज जो महीनो शुरू थियण वारो आहे कॾहिं बि मुशरिक खे पंहिंजे पतीअ में भाईवारो न बणाइजांइ इल्लल्लाह बरीउम मिनल मुशरिकीन हेमा मुंहिंजे हथ में छा आहे आवा बुध थोड़ो मां रात 4 बजे मोटियो उन दरगाह जे भरसां जलसो हो जे दरगाह जो नालो हो साईं सलवार शाह साईं हो तो फकीर जे पास बुधो मुसलमानो माऊ था चवन त मौलवी ॻाल्हाइण था बच्चो छा है असांजो जेका न्याणी वेचारी सलवार लाहे इते टंगे वेंदी उन जो कम थी वेंदो अञा असां चुप कयूं वेठा हुजूं हक़ सचो न ॿुधाए मूंखे चांडे साईं रहमतुल्लाह अलैह जा जुमला यादि था पवनि ॿुध जाए जुमला कोड़ा पर जुमला ॿुधाइण थो चाहियां चांडो साहिब रहमतुल्लाह अलैह चवंदो रब सां शिरक कई नंग तूं हथ खण छा रब सां शिरक कई नंग तूं हथ खण साहब सां बुग़्ज़ रखे नंग तूं हथ खण इहे बुज़ुर्गनि जा जुमला हरूभरू न अल्लाह सही सलाह सा मुसलमान के पक्को मुसलमान बनाए आमीन त चो मुशरिक जो हिस्सो न कजाए व्याज खोर जो पतिया में हिस्सो न कजाए राशि जो पतिया में हिस्सो न कजाए न्याणे जे हक खाइण वारे जो हिस्सो न कजाए बेनुरन जे हक न खाइण वारे जो हिस्सो न कजाए साहबा के गारियूं ॾियण वारे जो हिस्सो न कजाए तॾहिं त शरीयत चवई थी मज़ो तॾहिं आहे पंहिंजो शेलो पाल उन में त कंहिंजो हिसो ई न त ॻाल्हि आवा पर शर्त आहे त उहो शेलो चोरीअ वारे बकरीअ जो बि न हुजे मतां चवे त माण्हू त चोराईअ में शेलो त उन मां थियो आहे भई न थो ॻाल्हाए आवाज़ आहे शर्त आहे त उन चोरीअ वारे बकरीअ जो
हाँ तो गरीबन जे रब बुधंदो जून में डंग लहंदा जून जोला में डंग लहंदा मुझे पासे रे याद हेडो जी गाल मा नथो कया त जिन के खजी हिक भी न हुंदई पर कारगा खारकुंडा उनन जे घरन मु निकरंदा एड़े भेणा ता जी मेहनत के सलाम रब अञा वधाईंदो ये चवा ना दादा जो अरे उनके 300 खजिया 400 खजिया खारकुंड ला सके थो तुझे घरों कारगा भरा था निकता वजन ॾींहं जो पुछा करे चंदो शब कोरिया पर रात जो खजिन मो डंग पटे किए थो चुप दिया वाला ॾींहं जो शब कोरिया मस्जिद रे अचो चए दीद नथी पवे जंगन में सूरा मस्जिद ला तुझे जंगन में सूरा रे असील ते चढ़े किए थो कुड़ त ॾाढा सिजिया बाबा सिजिया फसिलो फसिलो भी उन जो बाबे जो आ जातो वणे से पटींदो वते बाकी हाणे तव्हां त जेको वणे वा खाओ जन्नतियो मां छा कया मुखो यो वाइज़ो अचे ही नथी आवा मुखो यो वाइज़ो चो इंशाअल्लाह चो इंशाअल्लाह हराम जे माल को बचदा से मुझो वाइज़ो यो हराम को बच जाए पराए हकन को बच ओ मुसलमान तवज्जो कर महीनो हज जो हले पियो हज वारा दिहाड़ा हलन पियो खोड़ खोड़ भले पार पहुची विया अल्लाह तौफीक दई त रब तू उन पार तू भी घुमिया उन पार तू भी पर अवल पुत्र पणाई वंजे न त भले तू हज अकबरी करे न त भी शोरा न ठंदई आवा भले हज अकबरी करे पो भी शोरा ब्या सब चंदा रब हाजी के माफ कर शोरा चंदा रब बाबे के अवल सजा इते दे माना गोठ जो भी नालो म तकीर बंद किया था हमारा वायदा ये थई तवज्जो कर मां उन गोठ जो भी नालो न तो खणा मां उते पातुम नौजवानन चो सही असा जो वडो आ बाबू आ उन जी ता सा दिल भी हुंदी आ वायद भी ता जो बुधंदो आ मा जो उहे वायद बुधंदो दो जे में छड़ो पी मां जी गाल हुंदी बाकी बिया वायद न बुधंदो चेसे ने असा बाहर बैठा हूं ओ 25 30 साल 27 साल उम्र थी विया अब्बे के न्या 3 शादी जो शौक आ पर असा के पणाए माजे बड़ा पड़ा जवान आ हेड़े दौर में 3 जे कढा पर शोरन जे ला शादी अल्लाह से चला सही समझ दे दुख तो थे मुसलमानो हाँ अल्लाह से चला सही समझ दे दुख तो थे पियो तो असा जो है फकत नाले मातर घर में रखी वेठा हूं रब के मुंह केड़ो दी अल्लाह सही चला समूरन के काबतुल्लाह सा सच्ची मोहब्बत नसीब फरमाए बैतुल्लाह सा सच्ची मोहब्बत नसीब फरमाए रोज़े रसूलुल्लाह सा सच्ची मोहब्बत नसीब फरमाए हज जा दिहाड़ा पालन तवज्जो कर यार रमजान मुबारक जे महीने में वहां वे आशिक डिठा हुंदा मां भी वे नजारा डिठा रमजान मुबारक जे महीने में हाजी साहब उम्रे करण वाले के इहराम पातला सामो बैतुल्लाह दीद बैतुल्लाह में इहराम पातला दम निकरी वियो पातल शाहे जगह केड़ी जगह बैतुल्लाह पातले राम दीद बैतुल्लाह में बुधा त सही उन सा रब केड़ा लेखा कंदो रमजान जे महीने में ओ न महबूब जे रियाजुल जन्नत रोजे पाक वारी जाए बुधो हे जुमलो थोड़ो बुधो अब हिते जेकरे कंजा कसूरवार हुंदा हूं हिते जेकरे कंजा कसूरवार हुंदा हूं त सामू उन जे आडो कंद खणी पुराणो दौर हुंदो न पुराणो दौर खीर वारे जो जेकरे मिसाल महीनो पुजंदो तने उन सा तकड़े खीर वारा वेठा वाला न वेठा वेठा होंदो घोड़ा न थो वञा हेॾे होॾे हाँ भाई न खीर वारे जो महीनो पचंदो सब्जी वारे जो महीनो पचंदो दुकान वारे जो महीनो पचो छा चंदासीं अवा बेलिया ने तुझे आडो कंदो खण जड़ा ना मिड़े थोड़ा ढिला थी पियाऊं अलाह कंदो तोखे ॾींदासीं इहो पुराणो दौर ऐं हाणे छा अरे न ॾींदो मां छा कंदे हेड़े काबू खान खाए भी तू बच्चा भी तुझा खाए न खीर तुझे बच्चन के पियारे सौदो तुझे बच्चन खे दे वो होयो हयाव जो दौर पुराने दौर में ओ न जे सामो कंद न खणी सकबो को जेको जुमलो तो चवा बुधाए बुध जाए को जडे असा महबूब जे रोजे पाक ते वणो थोड़ो दिसऊं सहियो पान के त महबूब जे रोजे ते अचन जेड़ा आहियूं
मां जुमलो वडो चई अवल असां पाण खे अहिड़ो तैयार करे वञूं ईअं अहिड़े लिहाज़ सां वञूं जो सोचूं त असां रोज़े पाक ते वञण जहिड़ा अल्लाह से शल असांखे ओढ़ो बणाए जेके भले पार विया आहिनि अल्लाह से उन्हनि जो हज क़बूल ऐं मंज़ूर फरमाए रब साईं इन मदरसे खे ॿियनि मदरसनि खे आबाद ऐं शाद फरमाए अक़ीदो तौहीद वारो अक़ीदो ॾियण वारो केरु खाराइण वारो केरु पीआरण वारो केरु पेशानी भी हिक थी रब भी हिक थी ज़बान भी हिक थी रब भी हिक थी दिल भी हिक थी रब भी हिक थी इन हिक सां सचो थी तुझा बेड़ा पार थी आवा इन हिक सां सचो थी तुझा बेड़ा पोइ जेको इहो वरी मोहरम में असां को लिकंदा वतंदा उन पोइ इहो कमु ख़राबु आहे अलाह छा चयो आवाज के मोहरम में खीसर में कलियूं खणी वरी सॼे रबियुल अवल ताईं खाईंदा हो न इहो कमु ख़राबु चल अल्लाह से असांखे पक्को मुवहिद बणाए अक़ीदो तौहीद वारो ॿिए नंबर ते चओ त इंशाअल्लाह कंहिंजो हक़ न खाईंदासीं हिते इंशाअल्लाह होरियां था चओ भरजे त नथो तव्हां घबरायो छो था आवा चओ न्याणियुनि जो हक़ न खाईंदासीं चओ भेनरुनि जो हक़ न खाईंदासीं ग़रीबनि मिसकीननि जो हक़ यतीमन जो हक़ जो न खाईंदासीं यतीमन जो हक़ जेको अल्लाह मुक़रर करे ॾिनो आहे उनखे हक़ ॾींदासीं बाक़ी अटकला सरकला न कंदा कयो त असांखे भेनरुनि माफ़ करे छॾियो आहे हेॾे दौर में को कंहिंखे 100 नथो माफ़ करे भेण तोखे बजरे बि माफ़ कंदी बुजुर्ग आलम सगोरो वेठो आहे तवज्जो कर बुजुर्ग आलम सगोरो वेठो आहे मां इहा फतवा ॿुधाईंदो रहंदो आहे बाखर मां बि किन उस्तादनि वटि पढ़िया हूंदा बाखर अञा बि पढ़ायूं था पिया शरई मसइलो थो ॿुधायां हे माण्हू चवंदा आहिनि भेण माफ़ करे छॾियो आहे असांजा हथ आजा न शरीअत जे लिहाज़ सां तूं फतवा कढाए हेतिरा ॿाहिरि हेतिरियूं भेनर या वञी ठेड़ीअ मां रोड़ीअ मां सखर मां फतवा कढाए खैरपुर मां फतवा कढाए वञ वॾा वॾा मदरसा आहिनि जेकॾहिं भेण खे 2 लख हिसे में आया 2 लख खणी वञेसि अधी शरीयत जे लिहाज़ सां तुंहिंजा 2 लख बीठा आहिनि पोइ हे मां तोॾे खणी आवां भेण इहे 2 लख वठी वापसि करई त तो हक़ माफ़ आहे वठी वापसि करई त पर तोखां तो पुछा कयां 2 लख ॾिसी छॾींदी ॻाल्हाई न त आवा न छॾींदी त अॻु में फतवा ॾेई छॾियां त भेण छॾे ॾिना तूं खणी कॾहिं वियो आहे वरी असां वटि भेण खां माफ़ कराइण जा तरीक़ा बि पंहिंजा अधी हक़ घुरई त पोइ दर बंदि थी अबे जो हल भेण जा बचा अचण वञण बंदि ॻाल्हाइण ॿोलाइण ख़तमु मिटी माइटी सभु ख़तमु अरे सदोरा जल जल तूं भेण खां जेको शरीयत हक़ ॾिनो अथसि तूं वेठो दरका दामा ॾेई करे पोइ तो माफ़ कराए छा रब वटि न हलंदो असां त चऊं त 33 भेरा सुभान अल्लाह पढ़ूं सिधो जन्नत मिले ॿिया स्टाप ई न कयूं पहिरीं सिफ़ में बीहूं बसि सिधो जन्नत मिले ॿिया स्टाप ई न कयूं डोम ते चढ़ी हलिया वञूं आवाज़ न बसि नुख वठी ॾिनीसीं मस्जिद में बल्ब पको वठी ॾिनोसीं बैटरी वठी ॾिनीसीं सिधो जन्नती हे अमल पंहिंजो आहे पर पराओ हक़ कॾहिं बि माफ़ आवा पराओ हक़ कॾहिं बि माफ़ चओ इंशाअल्लाह पराओ हक़ न खाईंदासीं चओ इंशाअल्लाह पराओ हक़ कॾहिं बि माफ़ बाक़ी जेके टोटे में टुंगर 2-3 किलो पटे इहा त मोकल हूंदव न कुझु त मोकल ॾिनी वञा चयोसीं तूं किले जी मोकल ॾे बाक़ी खारो असांजो कमु पहले अलाह खे मञ ग़रीब वीचारा मां हिकु हाणे अंबनि जी मौसम हले त हिकु जाइ ते वियासीं चइसि अलाह खे मुंहिंजो मोड़ सभु सॼी राति लाइटियूं था हणूं तॾहिं त अंब बचनि छा काॾे वञे ग़रीब माण्हू न तो पोख करे त बि वेल करे थो तॾहिं बि आवा करे थो तॾहिं बि ऐं वरी पाण छा चवंदा आहियूं रब जो मेवो आहे रब विरासत त कोन कई आहे मोचड़ो आहे घटि मानी आहे बसि न था हलूं चओ इंशाअल्लाह पराए हक़ जे वेझो न वञो चोरी न कबी हा अॼु मखलूक खे ईज़ाईंदे वरी हुनजी पकड़ थींदी आहे हुनजी पकड़ शाह हुसैन ठेड़ी ओसो पासो ये सभई गोठ विराया कोन्हनि मां पंहिंजे अखियुनि जो तजुर्बो ॿुधायां थो पराई चोरी धाड़े फुर करण वारा उन्हनि जे घरनि में भितियूं न आहिनि कंधियूं बि किरण ते तूं न ॻाल्हाइजांइ मतां वरी शाम अघु न ॾेई को मां थो ॻाल्हायां तूं डिॼ जाए छो त तोखे त मोटणो आहे न आवा उन्हनि जे घरनि में भितियूं न आहिनि कंधियूं आहिनि घरनि में गाडर न आहिनि पर खजियुनि जूं थूणियूं आहिनि खजियुनि जूं
पो थूणनि ते बीह करे पाण खे मुड़ुस माण्हू सम्झे अल्लाह जे मखलूक खे ईज़ाए ॾुखाए धक हणे 50,000 जे करे जवान मारियूं हलियो थो वञे पिस्टल हयूं हलियो थो वञे पियो अड़े अॼु तूं ॾाढो आहे पर हुन वटि बि हथियार अथई इन बतश रब्बिक लशदीद रब जी पकड़ सख्त आहे अहिड़नि जा कंद मरोड़े छॾे जेके पाण खे काबू खान सॾाईंदा रब जे पकड़ में आया त बची चओ इंशाअल्लाह मस्जिदनि सां ताउन कंदासीं मदरसनि सां ताउन कंदासीं ग़रीबनि मिस्कीननि सां ताउन कंदासीं चओ इंशाअल्लाह पुट पढ़ाईंदासीं हिते होरियां त जो छोरा उसे पासे वेठा हूंदा त जो अबे हा कई आहे या न कई आहे मस्जिद में छोरो ॾिसंदो हूंदो मां त नथो सुञाणियां न हा वाह चओ पुट पढ़ाईंदासीं चओ इंशाअल्लाह न्याणियूं बि 10 सालनि खां विहारे पोइ पढ़ाईंदासीं अलाए छा था चओ मुझो लफ्ज़ भी समझो जवाब भी सही दो चो पुटन जो भी बार लाहींदासीं त न्याणियुनि जो भी चो न्याणियुनि जो भी बार छोकरो मां त हर वाइज़ में तव्हांजी पारत कयां थो तव्हां बि त जुआ छॾियो न हाणे हाणे सभु चओ था हा हाणे वॾा सभु जागो था छोकरो तव्हां बि जुआ छॾियो तव्हां बि शर्त छॾियो मां त पंहिंजनि खे चवंदो आहियां ॿिए खे त न चई सघंदुमि तितरनि कुकड़नि सां अहिड़ी महिनत कंदा पिणस खे खाराइना त पिणस बि 20 किलो अॼु पंधु करे किलोमीटर अॻिते हलां थोरो माराईंदो जेके तव्हां चओ था न भले हले जेके कुकड़ाई तितराई वेठा न इहे एॾियूं गारियूं ॾींदा पर बाबा बादामियूं जेके कुकड़नि खे खारायो अथनि अधु पाण खाओ घुमण जहिड़ा त थियो छॾियो शर्त छॾियो जुआ अल्लाह सही चल समूह असांजे नौजवान खे सही सम्झ ॾे शादीअ ताईं त पीउ माउ खे सम्झे थो शादीअ खां पोइ पीउ ॾिठल ई न हा वाह शादीअ खां पोइ पीउ शादीअ खां पोइ माउ पोइ अबो बि चवे थो त हिकिड़े पटको ॿधायो आहे ॿिया बि भला बस ॿियो लफ़्ज़ मां न चवंदो आहियां ए नौजवानो तव्हां बि सुधरो सुधरण वारे जे लाइ संग खोड़ वॾड़ो हाणे हयाती पूरी थी वई आहे हाणे पोड़ बची वई आहे हाणे हिन महबूब जे निशानीअ खे छॾियो इंशाअल्लाह बेड़ा पार थी वेंदा मां हिकिड़े पंहिंजे दोस्त जो साईं हुनखे सुञाणींदो आहे उन दोस्त जो तजुर्बो थो ॿुधायां बसि मां वाइज़ ख़तमु थो कयां अलाह से हुनखे रंग ॾिनो सुन्नत वॾी छॾियईं मजो भला नबी साईं जा त लफ़्ज़ आहिनि क़ुरान बीठो आहे फ़ाइदो त हुन में आहे भला ॿियो दुनियावी फ़ाइदो चएसि अॻु में जेकॾहिं घर में वॾो सॾो थींदो त ख़ैरु आहे हाणे चवंदो आहे भला नबीअ जे सुन्नत जो तो ख़्यालु करसि हाणे फ़ाइदो आहे हाणे फ़ाइदो चओ इंशाअल्लाह नबी बि राज़ी अल्लाह बि राज़ी जो नबी भी राज़ी अल्लाह भी चेहरे ते महबूब साईं जी सुन्नत हूंदी निमाज़ जी पाबंदी कयो निमाज़ नाहे तॾहिं तबाही कुरान जे तिलावत जी पाबंदी कयो वॾो कुरान पढ़ो निमाज़ पढ़ो छड़ो पाण पर पंहिंजे बच्चनि खे बि कुरान पढ़ायो बच्चा हाफ़िज़ कयो आलिम कयो इंशाअल्लाह नतीजो थींदो बच्चो हाफ़िज़ आलिम हूंदो हेतिरे बि भलाई आहे क़ब्र में बि भलाई आहे अॻिते बि भलाई आहे अल्लाह से मुंहिंजो अचणो अव्हांजो अचणो चलो मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए मिड़ई पाड़े जे लिहाज़ हुज में कॾहिं तिखियूं मिठियूं ॻाल्हियूं कंदा हुआ त कॾहिं तिखियूं मिठियूं ॻाल्हियूं पोइ न मां ई तव्हांजी दिलि में कंदुमि न तव्हां ई मुंहिंजी इहे न थियो वरी कार साहब वांगुरु जो हुनखां अॻु ॾेई सभु खसी वञे मां ॻोठ वेंदुमि मां हेॾे होॾे न वेंदुमि हा बाबा मां सिधो ई ॻोठ वेंदुमि मां होॾे होॾे पोइ चयोमांसि हुनखे त ख़बर हूंदी न पंहिंजे पाड़े जा त सुभाणे परीहं जलसो आहे अचे पोइ त कार साहब वटि माल जाम हूंदो अड़े बाबा ॿिया खसी वञनि ॿोलियुनि वारा त न खसी वञनि भला ख़ुदा जी रहमत सेवा अल्लाह सही छल हराम खां